सुप्रीम कोर्ट के सीनियर जस्टिस काज़ी फ़ायद ईसा सां इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस की मुलाकात। चीफ जस्टिस आमिर फारूक लाहौर में होने सबब मुलाकात में शरीक न थियो। अदालती ज़रियनि मूजिब 1 कलाक ताईं जारी रहंदड़ मुलाकात इंतहाई खुशगवार रही। इस्लामाबाद हाई कोर्ट की नई इमारत में मुंतकिली समेत अहम मामलनि ते ॻाल्हियूं। गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद हाई कोर्ट के शहनजई जजिस चीफ जस्टिस उमर बंदियाल से मुलाकात कई हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठ लाहौर में आला सतही इजलास अमन अमान समेत मुल्क की मजमूई सूरत हाल ते गौर। इजलास में पंजाब हुकूमत पारां 9 मई वाक़ियनि में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई ते ब्रीफिंग ॾिनी वई। जवाबदारनि की गिरफ़्तारी ऐं कार्रवाईनि बाबति भी रिपोर्ट पेश। वज़ीर आज़म लीगल टीम से सुप्रीम कोर्ट में हलंदड़ केसिस ते मुशावरत कई। वज़ीर आज़म चयो आहे त इमरान न्याज़ी ऐं हिक अॻूणे चीफ जस्टिस मुल्क के तमाम घणो नुक़सान पहुचायो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ 9 मई वाक़ियनि जे केसिस की ॿुधणी लाइ नयूं फ़ौजी अदालतूं ठाहिण की तरदीद करे छॾी। सियालकोट में पाक फ़ौज की हिमायत में रैली के ख़िताब कंदे ख्वाजा आसिफ चयो त नयूं फ़ौजी अदालतूं न पियूं ठाहियूं वञनि। अॻुवाट फ़ौजी अदालतूं ऐं कानून मूजिब आहे, उन तहत ई केस हलाया वेंदा। 9 मई जा वाक़िया पाकिस्तान की वजूद ऐं सालमियत ते हमिलो हो। एक शख़्स रुगो पंहिंजे इक़्तिदार लाइ मुल्की सुञाणप ते हमिलो कयो। मियांवाली एयरबेस ऐं कोर कमांडर हाउस ते हमलनि ऐं भारत की हमलनि में को फ़र्क़ु नाहे। हमलो कंदड़ शिरपसंदनि जी सुञाणप थी चुकी आहे, खेनि कठेड़ में आंदो वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते आज़ाद कश्मीर रवानो थींदो। बिलावल भुट्टो सुभाणे आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली के इजलास के ख़िताब भी कंदो। पीपल्स पार्टी जो 23 मई ते ज़िले बाग में जलसो भी थियल। बिलावल भुट्टो ख़िताब कंदो। ममलकती वज़ीर फैसल करीम कंडी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर काज़ जे भरपूर नमूने आलमी बिरादरी आॾो पेश कयो आहे। इमरान खान के अलकादर ट्रस्ट केस में को भी बचा थो सघे। अलकादर ट्रस्ट केस में इमरान खान खिलाफ कंहिं भी सबूत या शाहिदी न, पर सुप्रीम कोर्ट के बैंक ट्रांजेक्शन ही काफ़ी है। सूबाई वज़ीर शर्जील इलान में उन्होंने चयो आहे त इमरान खान बंद गिटीअ में फासण बाद ओलह खां मदद वठण लाइ तैयार आहे। इक़्तिदार की लालच में अची ही शख़्स मुल्की सलामियत ते सौदेबाज़ी करण लाइ तैयार थी वियो। इमरान खान के भले केतिरनि ई गुड CU वारनि जी हिमायत हासिल हुजे, खेसि जेल वञणो पवंदो। इमरान खान टीवी ते अची क़ौम खां माफ़ी वठे। छहनि महीननि खां चई रहिया आहियूं त कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो ई थींदो। PTI जा कामयाब थियल चेयरमैन पार्टी इजलास में चई चुका आहिनि त PTI के वोट न ॾींदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जमात इस्लामी जी हिमायत करण वारी फ़ैसिले ते PTI वारा ख़ुशि न आहिनि। पीपल्स पार्टी खे को मेयर लाइ 9 मेंबर्स की ज़रूरत आहे। PTI के हिमायत जो नाहे चयो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाक फ़ौज की हिमायत में धारदार रैलियूं। पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा मलीर, लाड़काणो, जेकाबाद, पनवाकिल, हाला, सकरंड, तंगवाणी, अखरी चौदगी ऐं ॿियनि शहरनि में पाक फ़ौज सां यकजहती जो इज़हार। शहीदनि ऐं गाज़ियुनि खे वेठा पेश अॻवाननि जो चवणु आहे त पाक फ़ौज मुल्की सरहदनि जी हिफ़ाज़त करे रही आहे, दुश्मन जी साज़िशुनि खे नाकाम बणाए वेंदो। ऐं भारत एशिया कप खेॾण पाकिस्तान नथो अचे त असां बि वर्ल्ड कप खेॾण भारत न वेंदासीं। PCB चेयरमैन नजम सेठी जो भारत के वाज़े पैगाम। परॾेही ख़ाबरू इदारे के इंटरव्यू ॾींदे नजम सेठी चयो त वर्ल्ड कप लाइ पाकिस्तानी टीम भारत मोकिलण जो फ़ैसिलो शाहिद आफ़रीदी याहू न कंदो। इहो फ़ैसिलो पाकिस्तान ऐं भारत जूं हुकूमतूं कंदियूं। हुकूमत टीम भारत मोकिलण की इजाज़त ॾिनी त असां ज़रूरु वेंदासीं।